नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलंदुमि। मोरो शहर जे बुखारी मोहल्ला में रात देर सां ठकुरनि जे 5 घरनि खे बिजली जी तारुनि मां बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख जो ढेर बणिजी वियो आहे। मुतासिरनि में हीरो ठकुर, फ़कीरो ठकुर, अमलक ठकुर, हिया ठकुर ऐं प्रेम ठकुर शामिल आहिनि। इतला ॾियण जे बावजूद हिन महिल ताईं का बि इंतजामिया न ई को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे। मुतासिरीन मोतमार सर्दी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं हिननि मदद जी अपील कई आहे। उन मौके ते अमलक ठकुर ॿुधायो त राति देर सां घर में सुता पिया हुआसीं त बिजली जी तारुनि मां ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे करे असां जूं 5 झूपड़ियूं सड़ी वयूं आहिनि, जंहिं में असांजे रोज़गार समेत गुज़र सफ़र जो सामान पियल हो जेको पिणु सड़ी वियो आहे ऐं असांजो लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे, जंहिं में ॿारनि जा रांदीका ऐं रोज़मर्रा जो सामान विकिरो करे पेट पालींदा आहियूं। सामान सड़ी वञण करे बेरोज़गार थी विया आहियूं। हिननि सरहदी वारनि समेत हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतजामिया खे अपील कई आहे त असांजी मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।